शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु बहितरीनु अपडेट यानी रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी जो। ऐं हीअ अपडेट जेका हूंदी तव्हांखे बहितरीनु मां बहितरीनु फ़ाइदो मिलंदो इन मां ऐं तव्हांखे घणी ॼाण मिलंदी हिन वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो तव्हां थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तो जीअं हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो जाबर सांवल खे मारण जे लाइ ॿियूं तयारियूं करे रहियो आहे। छा हिन चकर हू कामयाबु थी वेंदो मारण में सांवल खे? न दोस्तो, एॾो आसान न आहे जो सांवल खे मारियो वञे। हू कोशिशि कंदो लेकिन कामयाबु न थी सघंदो। छाजे करे? सांवल त सांवल आहे, हू हिकु हीरो आहे। हीरो खे मारणु एॾो आसान नाहे हूंदो। ज़ख़्मी हिननि कयो, कामयाबु थिया थोरो घणो। हाणे सांवल जीअं ई हू अस्पताल खां ॿाहिरि ईंदो हिननि जा ढींगा ढेरी कंदो, हिननि खे डोड़ाए डोड़ाए पुतण ते जीअं उठ डोड़ंदो आहे अहिड़े हिसाब सां हिननि जा कमु लाहींदो। छो त हुन चाकर ख़ान बि त सांवल जो साथ ॾेई रहियो आहे। ही जाबर वारा लिकिया वेठा आहिनि, हिननि खे का जॻह कान थी मिले जिते ही पंहिंजी मुंडी छुपाइनि। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब हिन वीडियो खे लाइक कंदा।